यार छोकरन देर कई वडी लगे थो ने भागेली में किथे न मिर्चू के पीड़ी ते न खपायो सोट ख़बर मिर्चू तुंहिंजो पुट आहे कहिड़ो बकरा जो पीड़ी ते खपाए ईंदुसि मुलाजा होशियार शेरशाह ज़ुलू हड़बा शरबा गोट मिर्चू वलद खबर खान अची रहे हैं गले 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 अरे लीमा अरे ने भागा हे तू भाव सा केड़ो अचर कयो अबा हालत ना है घर ने चवन पिया मिर्चू के सफा छरी बनाए अचजा हाँ बाबो छा तो चे अदा बाबो तो के इन हाल में दिसी ठरी पियो आ ठरी बाबो थाल में सड़ी पियो कोसे भत में वञी किरियो छा ओ अदा सड़ियो कोने ठरी पियो आ ठरी बाबो रे केड़ी सिलाई मशीन आ जो खरी पियो आ बाबा लीमो छा तो जे तू खरी पियो ही अरे मां कोन खरियो हां मुझो औलाद खरियो आ अरे मां तो खचयो तमनी खता वठा जे तू और इनके हे लिफाफे में पुजी आयो अबा मिर्चू छरी घोटा हे छरी फैशना मा सदको वना हां सही फैशन फैशन कदा बूती फैशनिया ता जो अरे एडी गोत्री पनी मां जे लाइ भी ठाराया चो ना त खोलियो घर में लकी सर्कस अरे वारो कयो मुझे न्याणे के न गोथरी में आजाद कयो साव न मुझे से ओ लदा कुछ कोन थींदो मिर्चू के अब लीमा ना हाणे इनके घरे वठी वञो त मां मो भी पुट जो दीदार ॾो त करे अम्मा गोभी तैयार करे अदा हली गोभी जी भाजी तैयार करायूं चाहे लधो ही ॿिया महिमान खाए वञनि अरे छोरा हाणे इनके मुंहिंजी अखियुनि जे अॻियां परे कर न त लितर लायो ॿिन्ही खे वठंदोमांव हलो हाणे अच मुंहिंजा छरी घोटा हे बारियाली जा पोड़ान हिननि खे तुंहिंजो इहो फैशन कोन वणंदो अच अच मां सदको वञा